नाज़रीन, वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी मीडिया सां ॻाल्हाए रहियो हो। संदसि चवणु हो त पाक फ़ौज जे ख़िलाफ़ हिकु मुहिम हलाई पई वञे। संदसि चवणु त असां बार बार सख़्ती सां चयो आहे त सियासत खे गंदो न करियो। फवाद चौधरी चयो आहे त बिना वीज़े नरेंद्र मोदीअ खे पाकिस्तान घुराए वियो। नरेंद्र मोदीअ खे पाकिस्तान नवाज़ शरीफ़ जे नवासीअ जी शादी में बिना वीज़े घुराए वियो। संदसि चवणु हो त भारतीय अॻवाननि सां नवाज़ शरीफ़ ॻुझूं मुलाक़ातूं कंदो रहियो आहे। संदसि चवणु आहे त अपोज़िशन पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि इस्लाहात चाहिनि था। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त वज़ीर आज़म चई चुको आहे त हू पुरएतमाद आहे। मुल्क में मुनज़्ज़म मनसूबनि ख़िलाफ़ ॻाल्हायो पियो वञे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त भारतीय सहाफ़ी मोदी ऐं नवाज़ शरीफ़ जे कुझु मुलाक़ात जो ज़िक्र पंहिंजे ॻुझे किताबनि में कयो आहे।